प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आहियां मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन, अॼु हिकु वॾो अहम फ़ैसिलो आयो आहे सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस गुलज़ार अहमद साहब जो आख़िरी ॾींहुं हो ऐं अॼु उन्हनि मुतहदा जी हिकिड़े आइनी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॾिनो आहे, जेको फ़ैसिलो गुज़िरियल 1.5 सालनि खां महफ़ूज़ थियल हो। उन में चयो वियो आहे त असां आइन जे आर्टिकल 140A जी पासदारी करे सिंध गवर्नमेंट वाज़े तौरु चयो आहे सिंध सरकार आइन तहत बलदियाती हुकूमत जो माली इंतज़ामी ऐं सियासी अख़्तियार उन्हनि खे ॾे, उन्हनि खे सियासी अख़्तियार बाख़्तियार सियासी तौरु इंतज़ामी तौरु माली तौरु बणाए ऐं हुकूमत खे समूरा बलदियाती जेके क़ानून आहिनि आर्टिकल 140A जे सां हम आहंग करे ठाहिणु घुरिजनि ऐं आर्टिकल 74 ऐं 75 खे कलदम करार ॾिनो आहे सुप्रीम कोर्ट हिन फ़ैसिले ते जॾहिं वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सवाल कया त हुन चयो त असां पहिरियां ई जेका क़ानून साज़ी कई आहे उहा 140A सां हम आहंग कई आहे ऐं जेकॾहिं असांखे हिन में के ख़दशा नज़र आया त असां नज़रसानी पिटीशन में ईंदासीं। इन ई मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे बैलेंसिंग टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि सीनियर क़ानूनदान शुहाब ओस्तो साहब, मुश्ताक मीरानी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं इनाम भट्टी साहब। सभ खां पहिरियां हलूं था शुहाब ओस्ते साहब ॾे। शुहाब साहब, कैन यू हियर मी सर? शुहाब साहब, अॼु जेको सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो ॾिनो आहे बलदियाती अख़्तियारनि वारे मामले ते, पिटीशन ही मुतहदा जी ऐं मुतहदा जी इहा 5 साल अॻे पिटीशन जेका दाख़िल कई ऐं उन पिटीशन में अॼु वाज़े तौरु सुप्रीम कोर्ट जा दरख़्वास्त निपटाई आहे, उनखे पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो आहे, जंहिंमें जेका वर्डिंग आहे मां एक्यूरेट वर्डिंग तव्हां ॾाढो रखां थो। उनखां पोइ त क़ानूनी ऐं इन जो तव्हां खां उनखां पोइ क़ानूनी पहलू, उनखां पोइ उनजो इम्पैक्ट कहिड़ो पवंदो एडमिनिस्ट्रेटिव लेवल ते ऐं उनजो पॉलिटिकल असर कहिड़ो थींदो, उन ते तव्हांजो तज़ियो मालूम कंदासीं। अॼु मां तव्हांखे एक्यूरेट ख़बर पहिरियां ॿुधायां, चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद फ़ैसिलो जेको आहे ॿुधायो आहे, जंहिंमें चयो आहे त मास्टर प्लान ठाहिणु ऐं उन ते अमल दरामद कराइणु बलदियाती हुकूमतुनि जो अख़्तियार आहे। बलदियाती हुकूमतुनि जे तहत को बि नओं मनसूबो सूबाई हुकूमत शुरू नथी करे सघे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सिंध हुकूमत बाख़्तियार बलदियाती इदारा क़ाइमु करण जी पाबंद आहे। आइन जे तहत बलदियाती हुकूमत खे माली इंतज़ामी ऐं सियासी अख़्तियार यकीनी बणाया वञनि बलदियाती अदारनि जा। सिंध हुकूमत मक़ामी हुकूमतुनि सां गॾु हम आहंगी सुठो वर्किंग रिलेशनशिप रखण जी पाबंद आहे। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे, जेको साईं सभ खां अहम नुक़्तो आहे, सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 जी शिक 74 ऐं 75 खे कलदम करार ॾिनो वियो आहे। सिंध हुकूमत सभिनी क़ानूननि खे आर्टिकल 140A सां हम आहंगी यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में वधीक चयो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी एक्ट ऐं KDA क़ानून, मली डेवलपमेंट अथॉरिटी ऐं हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जा क़ानून बि आइन जे मुताबिक़ तब्दील करणु हुकुम ॾिनो आहे। जॾहिं त अदालत लियारी डेवलपमेंट अथॉरिटी ऐं वाटर बोर्ड में बि ज़रूरी तब्दीलियुनि जी हिदायत कई आहे। उनखां अलावा अदालत सेवन डेवलपमेंट अथॉरिटी ऐं लाड़काऊं डेवलपमेंट अथॉरिटी क़ानून में बि ज़रूरी तरमीम जी हिदायत कई आहे। अदालत चयो आहे जिथे सूबा मक़ामी हुकूमतुनि जे अख़्तियारनि में जिथे सूबाई ऐं मक़ामी हुकूमतुनि जे अख़्तियारनि में तज़ाद आहे, उन्हनि शिकुनि में तब्दील कई वञे। अदालत अहिड़े फ़ैसिले ते जेको तफ़सीली जवाबु आयो आहे CM सिंध जो, त असां ईअं नथा चाहियूं त मक़ामी जेके हुकूमतूं आहिनि उहे कैबिनेट वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर अख़्तियार बि उन्हनि जे ताबे थी वञनि। तव्हां हिन सॼे फ़ैसिले जे क़ानूनी पहलू, सियासी असर ऐं एडमिनिस्ट्रेटिव मामलनि खे कीअं ॾिसंदव? जेको इहो मुंझारो पैदा थियो आहे उहो हिन जे करे जो अरिड़हीं तरमीम खां पोइ आर्टिकल 140A खे जेको आहे शामिलु कयो वियो हुयो ऐं जंहिंमें इहो चयो वियो आहे त जेके फाइनेंशियल, एडमिनिस्ट्रेटिव ऐं पॉलिटिकल जेके पावर्स आहिनि उनजी डेवल्यूशन थींदी। बसि इहो आहे आर्टिकल 140A। हाणे उन जा फर्दर को उन ते कहिड़े रूल्स या फर्दर को उन ते लीगल इंटरप्रिटेशन बची आहे। जेको तस्वुर आहे त फाइनेंशियल, एडमिनिस्ट्रेटिव ऐं पॉलिटिकल पावर्स खे डिवॉल्व करणो आहे, उनजो क्वांटम छा हूंदो, उनजो तरीक़ेकार छा हूंदो, बैलेंस किथे वञी बीहंदो प्रोविंशियल ऐं लोकल गवर्नमेंट जे विच में। ज़ाहिर आहे प्रोविंशियल गवर्नमेंट जेका आहे उहा उनजे कॉन्स्टिट्यूशन में हिकु फेडरेटिंग यूनिट आहे, उनजी ज़ाहिर सुप्रीमेसी आहे। पर तव्हां जॾहिं ॻाल्हि था कयो त पॉलिटिकल पावर बि तव्हां डिवॉल्व कयो त पोइ उहो पॉलिटिकल पावर कहिड़ो हूंदो, उनजी छा क्वांटिफिकेशन हूंदी। हाणे इहो अॼु ताईं उनखे कंहिं बि तरह सां का मज़ीद न का कानून साज़ी थी आहे, प्रॉपर तरीक़े जी न ते को सोच वीचार थी आहे। इहो घुरिजे ईअं ई आहे त आइन में ई जीअं
प्रोविंसिस खे पंहिंजा राइट्स ॾिना विया आहिनि, जीअं फेडरेशन खे पंहिंजी लेजिस्लेटिव पावर ॾिना विया आहिनि, अहिड़े क़िस्म जी का फॉर्मुलेशन अचणु घुरिजे हा, पर उहो न आई आहे। हाणे हे जेको ऑर्डर आयो आहे इहो ऑर्डर बि दरअसल जनरल क़िस्म जो ऑर्डर आहे, जंहिंमें रिटरेशन आहे त भई उहे जेके पावर फेडरल जेके प्रोविंस खे हेठि मुंतकिल करणा आहिनि उहे तव्हां मुंतकिल कयो, पर इहो भेड़ो जेको आहे सो कॾहिं बि ख़तमु न थींदो, छाकाणि त जेके लोकल गवर्नमेंट जा जेके पावर्स आहिनि उन ते हमेशह छिक ताण रहंदी ऐं प्रोविंस ऐं लोकल गवर्नमेंट जे विच में इहो तनाज़ो ओसि ताईं रहंदो जेसि ताईं हिकिड़ी पार्टी लोकल गवर्नमेंट में बि हुजे ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट उन वटि हुजे। सिंध में ख़ासि तौर ते कराची जे हवाले सां ज़ाहिरा पीपल्स पार्टी खे त मेयरशिप कोन मिलंदी, ऐं ज़ाहिरा मेयर जेके बि थींदा उहे लोकल जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि जी ई जेको आहे सो का न का या त कोalition हूंदी या का पार्टी हूंदी, उन में तज़ाद ख़तमु कोन थींदो। इहे जेके डिफरेंसिस ऐं ॿियो त MQM जी सियासत में जेको उन्हनि जो जेको मुहावर आहे या जेको उन्हनि जो इतिहाद आहे उहो बेसिकली मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त उन्हनि जो सॼो जेको बि अटैक आहे उहो आहे सिंधी स्पीकिंग जेका पॉलिटिकल पावर जेको आहे मुहावर पीपल्स पार्टी चओ खणी तव्हां हुनखे हिन वक़्तु हुननि जी तकलीफ़ सिर्फ़ु इहा ई आहे त सिंधी जेको आहे उनजी पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेशन जेका आहे उहा कराची में न हुजणु घुरिजे, छाकाणि त हो मीडिया छो त मेघालय अञा ताईं हुननि जे काफ़ी इंफ्लुएंस में आहे। सर हिते मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो सुवालु कयां कथा कलामी माफ़ सर, जेकॾहिं असां आर्टिकल 140A खे ॾिसूं था जेको लोकल गवर्नमेंट जे मुतलिक़ आहे उनमें कैटेगोरिकली लिखियलु आहे, जेको अंग्रेज़ी लफ़्ज़ मां पढ़ां थो उहे पोइ ट्रांसलेट कयां थो, ईच प्रोविंशियल by law establish a local government system and devolve political, administrative and financial responsibility and authority to the elected representatives of the local governments। त सर हिन में त इहो चयल आहे आइन जे आर्टिकल 140A में त सूबाई हुकूमत हर सूबाई हुकूमत कानून मुताबिक़ इस्टेब्लिश कंदी मकानी हुकूमत मक़ामी हुकूमत लोकल गवर्नमेंट सिस्टम निज़ाम मक़ामी हुकूमत निज़ाम इस्टेब्लिश कंदी ऐं अख़्तियारनि जी ट्रांसफ़र कंदी हेठी सतह ते मुंतक़िल कंदी सियासी इंतिज़ामी ऐं माली अख़्तियारनि जी रेस्पॉन्सिबिलिटी एंड अथॉरिटी माना ज़िम्मेदारी ऐं अख़्तियार सभु ट्रांसफ़र कंदा जेके लोकल गवर्नमेंट में चूंडिजी आयल जेके बॉडीज़ या मेंबर हूंदा। त सर हिन में त वाज़े लॻो पियो वाज़े लॻो पियो आहे, पर जेके तव्हां रिस्पॉन्सिबिलिटी था चओ या जेके तव्हां अथॉरिटी था चओ उनजी इंटरप्रिटेशन त किथे जी कोन थी आहे, त केतिरी अथॉरिटी ऐं उन अथॉरिटी सां केतिरी रिस्पॉन्सिबिलिटी लोकल गवर्नमेंट्स खे ॾियणु घुरिजे। लोकल गवर्नमेंट्स ज़ाहिर आहे हिकिड़ो मौजूदा दौर में इन में को शक कोन्हे त लोकल गवर्नमेंट्स जो तमामु हिकिड़ो इम्पोर्टेंट रोल आहे गवर्नेंस में, ख़ासि तौर ते शहरनि जे अंदरि जेको निज़ाम आहे उन में लोकल गवर्नमेंट्स जो मज़बूत हुजणु, उन में उन्हनि खे अख़्तियार ॾियणो, उन्हनि खे माली अख़्तियार ॾियणो, उन्हनि खे मज़बूत बणाइणु मां सम्झां थो उहो ज़रूरी आहे। पर हाणे प्रॉब्लम जेको असां वटि आहे जेका मां शुरू में ॻाल्हि कई त असां वटि जेको कंफ्लिक्ट हिकिड़ो रहियो आहे काफ़ी अरसे खां वठी ऐं ख़ासि तौर ते MQM जी जेका फिनामिना आहे उन खां पोइ त MQM खे जॾहिं बि पावर मिले थो त पोइ उन सां गॾोगॾु हिकिड़ा अजीब क़िस्म जा मसइला क्रिएट था थियनि। हिकु त उहो कंहिं हाल में ख़ुशि कोन्हनि खे, ॿियो त उन्हनि जो सॼो जेको पॉलिटिकल जेको अटैक आहे उहो एथनिक ओरिएंटेड आहे, उहो लसानियत जे तरफ़ छो त उन्हनि खे ॿी का सियासत अचे ई कोन्ह थी, उनखे पैदा ई न करे कयो वियो हुयो त सिंध खे तव्हां घटि में घटि पॉलिटिकली लसानी हिकिड़े विछोटे में रखो ऐं इहो लसानी फसाद करायो ऐं माण्हुनि खे मारियो ऐं इहो वायलेंस पैदा कयो। हाणे बि तव्हां हुननि जी लैंग्वेज ॾिसो, जेकॾहिं कानून साज़ी करण जो इहो ई तरीक़ो आहे जो तव्हां सिंध में वरी हिकिड़ो फसाद पैदा कयो त उन में मूंखे बि ख़दशो आहे त कराचीअ में मेयर जेकॾहिं मज़बूत थींदो त उहो मेयर जेकॾहिं सिर्फ़ु इंतिज़ामी लिहाज़ खां मज़बूत थिए ऐं कराचीअ जी भलाई लाइ थिए त मां त सभ खां वधीक ख़ुशि थींदुसि। पर जेकॾहिं उहो मेयर उन पावर खे वरी एथनिक पंहिंजे एजेंडा ते हलाए त पोइ त फसाद थींदो ऐं जेको थींदो रहियो आहे। ॾिसो न गुज़िरियल 5-8 सालनि में जॾहिं खां वठी हिननि में जिन हिननि खे पैदा कयो जॾहिं उन्हनि खे बि हिननि चैलेंज करणु शुरू कयो त पोइ उन नतीजे में हिननि खे उन्हनि चिथियो त तव्हां ॾिठो त कराचीअ में
अमन अमान बहितर रहियो। उहा ॿी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी जी नालाइकी आहे ऐं मां बि चवां त इंतिहाई हिकिड़ी असांजी कमबख़्ती आहे जो हिकिड़ी नाअहल हुकूमत वेठी आहे जेके एॾो हिकिड़ो ज़बरदस्त टाइम मिलियो हुयो जंहिंमें का अपोजिशन कोन हुई, हे कराची में बेतहाशा कमु करे ऐं हिकिड़ो पंहिंजो हिन वक़्तु नैरेटिव इहो जेको विकिणनि था त भई कराची बर्बाद थी वई, वॾेरनि कराची ते कब्ज़ो कयो आहे, उहो माण्हुनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां अट्रैक्ट थो करे, छाकाणि त हिननि कुझु कमु न कयो आहे। हे 24 कलाक धंधे में लॻा पिया आहिनि। हे कराचीअ खे बि ईअं ई था ट्रीट कनि जीअं हे 12 ॾींहं सिंध खे ट्रीट कंदा आहिनि जिते हिननि वॾेरनि खे विहारे छॾियो आहे। हाणे कराचीअ में वॾा वॾा हिननि खां बि वॾा वॾेरा वेठा आहिनि। कराची हिकिड़ो सोन जी खाण आहे, तंहिंजे करे जेको असां लोड़ियूं था असांजी सिंध जी जेका इंटेग्रिटी आहे, सिंध जो जेको फ्यूचर आहे, उहो सॼो जो सॼो जेको दाव ते लॻल आहे, उहो हिननि जी नालाइकी हिननि जी करप्शन जे करे आहे। जी खे मौक़ो जेको मिलियो आहे एमक्यूएम खे त जेको डिस्क्रेडिट थियण खां पोइ त को चांस ई कोन हो त वापसि मोटी अचे, पर हुनखे जेको हिन वक़्तु स्पेस मिलियो आहे हिकिड़ो त पीटीआई जो कमज़ोर थियण जे करे ऐं ॿियो त हाणे इहो नैरेटिव बाक़ाइदे ख़ुदि कोर्ट्स में बि जेको आहे तव्हां ॾिसो त हिकिड़ो काफ़ी हद ताईं बाइस पैदा थी चुको आहे त सिंध में क्या हो रहा है, सिंध में तो कुछ भी नहीं हो रहा है, वहाँ तो करप्शन हो रही है, वहाँ तो गवर्नमेंट नाम की चीज़ नहीं है। 450 अरब रुपया जेके असांजा बहरिया वारा आहिनि उहे सुप्रीम कोर्ट उते पंहिंजे अकाउंट में रखाए छॾिया आहिनि, माना ट्रस्ट आहे ई कोन। उनजे बावजूदि बि तव्हां ॾिसो त का हिननि में तब्दीली आहे, हिननि जी का जेको आहे सो गवर्नेंस जे तरीक़ाकार में का तब्दीली आई हुजे, को हिननि का कॾहिं को थोरो घणो ट्रांसपेरेंट। सर हिते हिकिड़ो मुख़्तसर सवाल सर, पोइ मां वरी ॿियनि पैनलिस्टनि ॾे वञा। सर तव्हां फ्यूचर छा था ॾिसो? सीएम साहिबु चए थो जेकॾहिं असांखे कुझु हिन में महसूसु थियो शक शुबहात असां नज़रसानी में वेंदासीं, फ़ैसिलो अची वियो, छा पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट नज़रसानी में वेंदी ऐं नियर फ्यूचर में हिन कानून साज़ी जो तव्हां सियासी इम्पैक्ट कहिड़ो था ॾिसो? सर ॾिसो, पीपल्स पार्टी कुझु कोन करे सघंदी। पीपल्स पार्टी जी न त वटि सघ आहे, उन्हनि वटि मोरल अथॉरिटी आहे, उहो इन ॻाल्हि में ई ख़ुशि आहिनि त हाणे जेको हे ब्लैकमेल थींदा ऐं जेकॾहिं हिननि खे वरी सिंध हुकूमत जो नेक्स्ट टर्म में बि आसिरो आहे त भई असांखे सिंध हुकूमत में घटि विहण ॾियो, त हे उन त सभु जेको आहे करण लाइ तयारु थी वेंदा, लेका पिया आहिनि। हिननि जी कहिड़ी असां हे हिननि खे पुछे केरु थो? मूंखे तव्हां ॿुधायो त सिंध हुकूमत खे पुछे केरु थो? कहिड़ी हिननि जी नेशनल पॉलिटिक्स में स्टे आहे? जेको हिननि जो रोल आहे, चाहे उहो अपोजिशन में हुजे या तव्हां रिसेंट इलेक्शन में छा ॾिठो? लीडर ऑफ अपोजिशन जेको आहे घर वञी रही रहियो। जी हिननि सां इस्टेब्लिशमेंट इन हद ताईं हिकिड़ो एग्रीमेंट कयो आहे त भई ठीकु आहे असां तव्हांखे हुकूमत ॾींदासीं, हुकूमत हलाईंदासीं असां। हे हिन जे करे प्रैक्टिकली हे सिर्फ़ु पंहिंजे धंधे सां लॻा पिया आहिनि। हुकूमत नाले जी का शइ कोन्हे, असांजो सॼो प्राइवेट बर्बाद थी वियो आहे, नालो असांजो ख़राबु थो थिए। जी शोएब साहब जो दाव ते लॻल आहे, छाकाणि त जेका हिननि जी बैड गवर्नेंस आहे, हिननि जी करप्शन आहे। तव्हां हिननि जे मिनिस्टरनि जा सिर्फ़ु इहो कमु कयो, जंहिं जेको मिनिस्टर वेठो आहे जॾहिं उहो पॉलिटिक्स में आयो हुयो उन वक़्त जा असां बि कढो, अॼु जा असां बि कढो। जी शोएब साहब जनरेशन में बिलियनर्स थी विया आहिनि। तव्हांजे ख़्याल में त ही माना उन पोज़ीशन में न आहिनि जो कुझु करे सघनि? तव्हांजो पहिरीं ॻाल्हि त जेको रिव्यू जो जेको स्कोप हूंदो आहे तमामु लिमिटेड हूंदो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिननि वटि कहिड़ी बार्गेनिंग अथॉरिटी आहे? मीडिया में मूंखे केरु थो पुछे, कोर्टुनि में मूंखे केरु थो पुछे? सियासी मां तव्हांखे इन ते ताईं चवण लाइ तयारु आहियां, सुभाणे कढी हिननि खे फिटी बि कंदा त घणा माण्हू रोड ते निकिरंदा। हिननि त जेको असांजी ॿेड़ी कोन छॾी आहे, हिननि त सिंध तबाह बर्बादु करे छॾियो आहे। हिननि त असांखे हाणे उन स्टेट ते बीहारियो आहे जिते असां इहो बि कोन था चई सघूं त भई तव्हां जेको असांखे इल्ज़ाम था लॻायो इहो ग़लति आहे। जी शोएब साहब हिननि छा कयो आहे मूंखे ॿुधायो? जी शोएब साहब ॿेड़ी ॿोड़ी आहे, असां ॿेड़ी ॿुॾंदी, छाकाणि त जेके जेसि ताईं ज़रदारी वेठो आहे। जी शोएब साहब जी शोएब साहब डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? डॉक्टर साहब हीउ फ़ैसिलो आयो आहे, अव्हांजी नज़र मां गुज़रियो आहे, इन फ़ैसिले ते अव्हांजी राय कहिड़ी आहे? मूं त कल्ह ई तव्हांखे चयो त फ़ैसिलो जीअं नसीर मेमण कल्ह चयो त फ़ैसिलो अचे थो, सो उठ तॾहिं पे रुना जॾहिं ॿोरा पे सिबिया। सो असांखे ख़बर हुई त सुप्रीम कोर्ट जो ख़ासि करे अॼु जो रिटायर थींदड़ जेको चीफ जस्टिस आहे उन साहब जी मजमूई तौरु नामाचारी कहिड़ी आहे ऐं उहो विथी वधाईंदो विथी घटाईंदो कोन। सो आउं रुगो हिकिड़ो जुमिलो शाह बुस्ती जी ॻाल्हि जो खणां थो त हिन फ़ैसिले में इंसाफ़ जे बदिरां तअसुब वधीक नज़र ईंदो ऐं उन जो रीज़न बि
ख़ुदि गुज़िरियल जेके मेयर हिते कराची शहर में आया आहिनि उन्हनि पंहिंजो पाण खे म्यूनिसिपल जे बदिरां लसानी मामलनि खे खयो आहे, जी जंहिंजे करे छा थियो आहे त हिते म्यूनिसिपल जो सिस्टम कॾहिं बि मज़बूत थी न सघियो आहे। जेके असांजा दोस्त हिते मेयर थियनि था, अवां ॾिसो त हिकिड़ा उहे मेयर आहिनि जीअं अब्दुल सत्तार अफ़गानी आहे, उहो पीपल्स पार्टी जो न हो। नेमतुल्ला ख़ान आहे, उहो पीपल्स पार्टी जो न हो। अधु मेयरशिप फारूक सत्तार जी, उहे पीपल्स पार्टी जा न आहे। पर उन्हनि छा कयो, उन्हनि निस्बतनि हिकिड़ो म्यूनिसिपल सर्विसिस जी डिलीवरी बहितर कई ऐं कराची शहर में हिकिड़ी शइ नज़र अचणु शुरू थी। शाह बुस्तो साहब थो चए त पीपल्स पार्टी ख़राबु आहे, इन करे असां सां ही मसइल आहिनि। आउं थो चवां त ज़ुल्फ़कार अली भुट्टो ख़राबु न हो त बि जीअरा लाश सड़ंदा हिन शहर में। ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म आहे जेको इन हंध ते बीठो जो कराची जी जेका बि तरक़ी अॼु असां ॾिसूं था उन जा समूरा बुनियाद ज़ुल्फ़कार अली भुट्टे रखिया, अॼोकी तरक़ी जा। उन खां पोइ ॿियो चीफ मिनिस्टर मुराद अली शाह या उन खां वल उनजो वालिद साहब या उन खां वल क़ाइम अली शाह साहब, उन्हनि जंहिं नमूने सां कमु कयो आहे, मसइलो आहे त मीडिया मैनेजमेंट उहा पीपल्स पार्टी जे प्रॉपर कान्हे। मसइलो हीअ आहे त मां त चवां थो जीअं चीफ जस्टिस तव्हांजो फ़ैसिलो करे छॾियो आहे, हिन फ़ैसिले में नज़रसानी में न वञो, रुॻो MQM खां हीअ ॻाल्हि लिखत में वठो त भला सुभाणे तव्हांजो मेयर न थिए ऐं पोइ मेयर खे असां इहे ई 140A वारा पावर ॾियूं जेके आइन जे लोकल गवर्नमेंट वारे सेक्शन में लिखियल आहिनि, त पोइ तव्हां नई ॻाल्हि कहिड़ी आणींदव? असल में हू छा ये आहे, तव्हां अहम ॻाल्हि पिया कयो। माना तव्हांजो ख़्यालु आहे त ही निज़ाम जो मसइलो न आहे, ही कंहिं माना मख़सूस अख़्तियार ऐं मख़सूस सोच जे अख़्तियार जो मसइलो। ज़ुबान जो मामिलो आहे, जी साईं, ही ज़ुबान जो मामिलो आहे ऐं निज़ाम जो मामिलो कोन्हे। ही सिंधी ख़राबु आहिनि, हिकिड़ी ज़ुबान इहा आहे, असां सुठा आहियूं, ॿी ज़ुबान इहा आहे। ऐं थियणु छा खपे, मां त चवां म्यूनिसिपल सर्विसिस त थर्ड टियर तौर ईअं ई हुजणु खपनि जीअं आइन में लिखियल आहे। पर सवाल आहे उन लाइ तव्हां वटि आइडियल मुआशिरो हुजे न, ईरान ऐं कैनेडा हुजे न, ऑस्ट्रेलिया हुजे न। हिते त तव्हां माण्हुनि जा लाश कढी उहे ॻणिया आहिनि, लाश हिकिड़ा ॾिना अथव, ज़ख़्मी हिकिड़ा वरिता अथव, ॿिया ॾिना अथव। ज़ख़्मियुनि जी ॾेती लेती असां वटि ट्रेडिंग थींदी रही आहे हिन शहर में। हिन शहर में जेके बि खजी ग्राउंड ठहिया आहिनि, जेके बि बल्दिया ठही आहे, जेके बि टैंक वाला ठहिया आहिनि, जेके बि नाला आहिनि, उहे सभु जो सभु लाशनि सां भरिया पिया हूंदा आहिनि। उन्हनि सभिनी म्यूनिसिपल सर्विस माना त जॾहिं पीपल्स पार्टी वारो जॾहिं बि हूंदो त पोइ गटरनि में बोरियूं सीमेंट जूं विझी उहे गटर देही हुकूमत अची वई। देही हुकूमत अचण को ॾोह आहे छा? काइदे आज़म बि ठटे जो पाकिस्तान त उन देही ठाहियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे त 90,000 फ़ौजूं वापसि घुरायूं इंडिया जे कैद मां, उहो बि त देही हो जेको पाकिस्तान खे बहितर मामला ॾेई वियो, एटमी कुवत बणाए वियो। उहो त लाड़काणे जो वेठल हो। महमद ख़ान जूणे जे जेका जमहूरियत खे इस्तेहकाम ॾियण जी ज़िया जो माण्हू हूंदे वेठो हो, उहो बि त देही हो। उहो बि त मीरपुर ख़ास जे वसंदी सिंधड़ीअ जो हो। कमु त देही कयो आहे। तव्हां हिननि खां सिर्फ़ु हिकिड़ो सुवालु पुछो, MQM खां, मुतहिदा क़ौमी मूवमेंट खां, मुहाजिर क़ौमी मूवमेंट खां ऐं मुहाजिर क़ौमी पश्तून इत्तेहाद वारनि खां, त तव्हां 1964 खां हिन कम ते लॻल आहियो। जिते तहसुब आहे, जिते लसान था कयो तव्हां, उन में कराची शहर में हिकिड़ो प्रोजेक्ट, जुनेद साहब मां लफ़्ज़ रिपीट थो कयां, अवां हिननि खां पुछो त तव्हां हिकिड़ो प्रोजेक्ट जी, उहो जेकॾहिं गुज़िरियल 50 सालनि में तव्हां कराची शहर में ठाहियो आहे, उनजो रुॻो नालो खणो त जंहिं सिंधीअ जे ठाहियल KMC बिल्डिंग मां तव्हां सॼी पॉलिटिक्स अॼु करणु था चाहियो, समूरा इख्तियार सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जा,
वाटर बोर्ड जा लैंड्स जा वठण था चाहियो, मां त चवां थो तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो कमु कयो, सिर्फ़ सिंध गवर्नमेंट रुगो यूनिवर्सिटियुनि जी ऑडिट कराए त यूनिवर्सिटियुनि जी ऑडिट में 175 अरब रुपया जी उहे गुज़िरियल 40 सालनि में सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जा कहिड़े गवर्नर जे मार्फत कहिड़े हंधि विया। आउं त चवां छा आहे हिते शाह उस्ते जो मसइलो सही आहे त जे शेक्सपियर चयो न जी त जे असां रिढूं न हुजूं हा त सीज़र बादशाह न थिए। ओके सर। सर असल मां ॻाल्हि इहा आहे। जी सर थोरो कंक्लूड कजो जीअं मां ॿियनि पैनल्स में वञी सघां, टाइम जी बिल्कुलु शॉर्टेज आहे। जी सर मुश्ताक बिरानी साहब तव्हां ॿुधो पिया साईं मूंखे? ॿुधां पियो। सर तव्हां राय ॾिजो, हीअ फ़ैसिलो अची वियो आहे जंहिंमें शुहाब ओस्ते साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त रिस्पॉन्सिबिलिटी एंड अथॉरिटी इहो वाज़े त कोन्हे आइन में किथे बि, ऐं शुहाब साहब जो कंक्लूजन में इहो हो त हू हिकिड़ी सम काइंड ऑफ उन्हनि जी राय आहे त बायसनेस आहे, ऐं डॉक्टर अयूब साहब जो बि ख़्यालु आहे त उहो ई बायसनेस आहे। ऐं डॉक्टर अयूब साहब त हिस्टोरिकली पर्सपेक्टिव मां काफ़ी शयूं खणी आयो त मसइलो बेसिकली आहे ई हिकु मख़सूस सोच जो, ऐं उहा सोच ॿुधाए त उन्हनि आफ्टर पार्टीशन हिते कहिड़ो इदारो ठाहियो आहे, जिन इदारनि में हू रहिया आहिनि जा हलाइनि वेठा उहे सभु प्री पार्टीशन ठहियल आहिनि। तव्हांजी छा राय आहे? ॾिसो जुनैद, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ही माइक्रो इशूज़ आहिनि ऐं प्लस ॾे जवाब वठ जवाब त MQM हू चवंदी, असां चवंदासीं ही तव्हांखे थोरो हिस्ट्री में वञो, जंहिं ॾींहं ते लियाकत अली ख़ान आयो उन ॾींहं खां वठी हुयो त असां हिते मुहाजिर सेटल कंदासीं, अल्टीमेटली असांखे सूबो ठाहिणो आहे, उहा हुननि जी परमानेंट एजेंडा आहे, इहो ज़हन में रखो। ऐं इहा पंहिंजो शाह साहब इहा ई ॻाल्हि कई। सेकेंड इहा आहे त सिंध गवर्नमेंट भला ॿियनि खे छॾियो, रुगो ही 14 सालनि में जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट थी त छो इजाज़त एतिरी ॾिनई त कराची जी एॾी ग्रोथ थिए? छा जॾहिं पंहिंजो गिलगित वारे DCA चई सघो आहे त मुल्क हितां में कोई माण्हू मिल्कियत ख़रीद न करे सघे, त छा पीपल्स पार्टी अहिड़ा कानून जो सहारो वठी छो न पंहिंजे ॿाहिरीं जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे हिते सेट माना फ्लो थियो माण्हुनि जो। थर्ड पॉइंट इहा ई आहे, जॾहिं तव्हांजी बैड गवर्नेंस हूंदी, करप्शन हूंदी, सिस्टम न हूंदो, हर माण्हू अबो ला हूंदो, त पोइ उन्हनि जा इहे वॉइसिस हूंदा। सर हिते मुंहिंजो हिकिड़ो नंढो सुवाल मां पुछणु ज़रूरु तव्हांखां चाहींदुसि, ज़रूरु पुछो। इकोनॉमिक पर्सपेक्टिव खां तव्हांजी ॼाण आहे। मुंहिंजो सुवाल हिकिड़ो नंढो स्पेसिफिक आहे, करप्शन, बैड गवर्नेंस, सिस्टम जो फेल्यूअर, इहो सिर्फ़ु छा सिंध ताईं महदूदु आहे या सॼे रियासती निज़ाम ताईं इहा शइ फैलियल आहे? ऐं ॿियो सुवाल त जॾहिं सिंध में जेका शइ थिए थी, जेका माना काफ़ी दोस्त हाणे इहो सुवाल उथारे रहिया आहिनि, उहा ओवर प्रोजेक्ट थिए थी, ऐं जॾहिं सॼे पाकिस्तान निज़ाम जो इहो ई हाल आहे, पोइ तव्हांजे ख़्याल में जॾहिं हिकिड़ो मख़सूस ज़हन रखे मख़सूस जोग्राफी खे टारगेट कयो वेंदो त पोइ छा उनजे निकितल नतीजनि जे आधार ते असां पंहिंजी राय क़ाइमु कजे? न, हाणे हीअं आहे त 18th अमेंडमेंट खां पोइ वर्चुअली हर फेडरेटिंग यूनिट इंडिपेंडेंट आहे, सवा थोरनि जे। उन मुताबिक़ असां ॿियनि सां कंपेरिज़न नथा कयूं, बलोचिस्तान सां नथो, जेकॾहिं पंजाब में जेका ख़राबु ॻाल्हि थिए त उन सां असां पंहिंजी ख़राबु ॻाल्हि कंपेयर न कंदासीं। असांजो एक्सक्लूसिवली सिंध सां फोकस आहे, सिंध जी ॻाल्हि आहे। ॿियनि खे जेकॾहिं नेगेटिव आहे त पॉज़िटिव बि ॻाल्हि करे सघूं था त भई फलाणे मुल्क में ही शइ आहे, तंहिंजे करे लेटेस्ट कम टू द फोकस। जेको तव्हां ॿुधायो त सुप्रीम कोर्ट हिकिड़ी गाइडलाइन ॾिनी आहे, स्पेसिफिक ॾिनी आहे, इहो ध्यान में रखो। गाइडलाइन जो मक़सदु इहा आहे त जेके जिन्हनि लोकल बॉडीज़ जा इशूज़ आहिनि, रुगो कराची कोन्हे, हैदराबाद आहे, लाड़काणो आहे, सखर आहे, कराचीअ खे फ़िलहालु छॾियो, बाक़ी जेके सिंध जा जेके ॿिया शहर आहिनि उन्हनि जी तबाही बि सॼे जहान खे ख़बर आहे। 14 साल आख़िर वॾो अरसो आहे, त 10 सालनि में त अंग्रेज़ बादशाह जेको आहे सॼी सखर बेराई ठाही, त 14 साल एनी हाउ असां फोकस इन जे करे कयो था त हाणे पीपल्स पार्टीअ ते फर्ज़ु आहे त जेके बि सुप्रीम कोर्ट गाइडलाइन ॾिनी आहे, जेको कॉन्स्टिट्यूशन जी आहे, त अहिड़ो सिस्टम हुजे लोकल बॉडीज़ जो। ॿ शयूं, हिकिड़ो त जेका लोकल बॉडीज़ भली कराची जी हुजे उहा पंहिंजे सूबे जे हवाले सां का लिसानियत का ॻाल्हि न करे। सेकेंड इहा आहे त जीनियनली डिलीवरी हुजे जो उन्हनि जा शहरी, कराची जो शहरी हुजे, हैदराबाद जो शहरी हुजे, लाड़काने जो शहरी हुजे, उहो फील करे त इहे लोकल बॉडीज़ जेका आहे सिस्टम
उहा मूंखे सॉल्व थी करे मुंहिंजी बेसिक शयूं जो हल थी करे मूंखे तकलीफ़ हुजे त उहो त करे इनखे सिस्टम खे हाणे ओनर जेको बि आहे ज़िम्मेवारी उहा पीपल्स पार्टी ते अचे थी त जी। उते पर इहो बि अॻु कथी आहे जंहिं बिल्कुलु मां 100% सब्सक्राइब थो कयां शवाब उस्ते सां त ही करे न सघंदा छाकाणि हिननि जो जेको तरीक़ो हलायो आहे न जी। उनजो हुनजो हैबिट ई आहे त हू कानून खां मथां तो हलनि था ऐं ही पीपल्स पार्टी का बि शइ डिलीवर न कंदी। जी इनाम भट्टी साहब मूं टाइम बिल्कुलु घटि आहे, तव्हां काफ़ी देरि खां वेट पिया कयो। मुंहिंजो सुवाल ॿ आहिनि तव्हां खां। हिकिड़ो त हिन ते फ़ैसिले ते तव्हां पंहिंजो कमेंट कजो, हिन पॉलिटिकल एडमिनिस्ट्रेटिव असरु कहिड़ो पवंदो, ऐं नंबर 2 घणो डिस्कस इहो थो थिए शायदि काफ़ी माण्हुनि खे हिस्ट्री जी ख़बर न आहे, हिस्ट्री ख़बर न हुजण बि हिकिड़ो वॾो अज़ाब हूंदो आहे। हुननि जी सम्झ इहा आहे त कराची शहर 1947 खां पोइ शुरू थियो आहे। हुननि खे इहा ख़बर कान्हे त 1757 में पहिरीं सेटलमेंट हिते थी, 1722 में डच जेके हिते आया हुआ हिन कोस्ट ते पहुता, अरेबियन कोस्ट हिन ते, उन्हनि बि कराची खे कुराची लिखियो। उन सेटलमेंट में बि हिते जेको आहे हज़ारनि में पॉपुलेशन हुई, ऐं अर्ली 19th सेंचुरी में ही जेको मोहाणनि जो ॻोठ हो हिते प्रॉपर सेटलमेंट हुई। 1843 में हिते 1799 में 1799 में टालपुरनि हिते हिकिड़ो फोर्ट ठाहियो जेको अॼु बि मौजूदु आहे, जेको पंहिंजो अलाह भलो करे असांजो जेको बंद हिते ॿेट आहे क्यामाड़ी सां गॾु, उते अॼु बि उहो फोर्ट मौजूदु आहे, फंक्शनल आहे। 1843 में त 14,000 आबादी हुई, शहर हो। आख़िर तारीख़ सभिनी खां विसरी छो थी वञे? असुल सॼो इन तव्हांजे पोएं सुवाल जो सबबु इहो आहे त हिकिड़ा माण्हू जॾहिं ज़हन सोच उन्हनि जी इन ते मुश्तमिल हुजे त असीं को मुल्क फ़तह करणु था वञूं ऐं पाकिस्तान उते ठाहिण था वञूं ऐं असांजे वॾनि क़ुर्बानियूं ॾेई ही पाकिस्तान ठाहियो आहे ऐं उहो असां फ़तह कयो आहे, उहा फ़तह वारी जेका मेंटलिटी आहे उहा इनखे ईअं ई ॾिसंदी आहे। हुननि खे इहो नज़र न ईंदो आहे त हिते अॻु में का हज़ारे सालनि जी तहज़ीब सां लाॻापियल माण्हू वसंदा हुया, ऐं न रुॻो हज़ारे साल तहज़ीब पर आउं चवां थो लखें सालनि जी इंसानी इर्तिका जो मर्कज़ ऐं महवर रहियो आहे हीअ असांजो पूरो कोस्टल एरिया। हितां कराची खां वठी वेंदे मकरान वारो ईरान ताईं जो जेको कोस्टल एरिया आहे इहो असांजे इंसानी तसलसुल हुनजी जेका आहे असां जीव जी पैदाइश जो हिकिड़ो बुनियादु रहियो आहे हिते। त उन्हनि खे इहा कहिड़ी ख़बर त हू किथां आया आहिनि, हुननि जो पंहिंजो बुनियादु किथां आयो। हाणे अचूं था ॿिए सुवाल ते, त मुंहिंजो इहो आहे त छा पोर्ट सिटी कराची आहे, उन जा जेके बि पोर्ट्स आहिनि फेडरल गवर्नमेंट उन्हनि पोर्ट्स जो अख़्तियार लोकल गवर्नमेंट खे ॾेई छॾींदी? छाकाणि त तव्हां त चओ था न त जेको आहे उन्हनि खे अख़्तियारात ॾियो, पोइ उन्हनि खे उनजा फाइनेंशियल बि एडमिनिस्ट्रेटिव बि फुल अथॉरिटी हुजे। रेलवे लाइन कराची में गुज़रे थी पई, उते रेलवे जो सॼो अख़्तियार उते उनखे कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे ॾेई छॾींदो, ऐं कराची जो एयरपोर्ट उन खां पोइ ॿिया केतिरा ई ॿिया मामला थियनि था, उहे सभु इंडस्ट्रियल एरिया उहो सॼो तव्हां कराची खे ॾेई छॾींदो। जेकॾहिं ईअं आहे त पोइ तव्हांजो आइन जेको चए थो उनखे चङी तरह ते सम्झण जी ज़रूरत आहे। तव्हां सिर्फ़ु गाइडलाइंस जेके आइन ॿुधाए थो उहे आहिनि त हिकिड़ो पॉलिटिकल सिस्टम ठहंदो लोकल गवर्नमेंट्स जो, जेको सिंध गवर्नमेंट ठाहे ॾींदी, बल्कि सभु प्रोविंशियल गवर्नमेंट्स ठाहे ॾींदियूं। त जेको लोकल गवर्नमेंट जो एक्ट सिंध हुकूमत ठाहियो आहे त छा उहो पॉलिटिकल सिस्टम न आहे? जेकॾहिं उहो पॉलिटिकल सिस्टम न आहे त उहो छा आहे? उहो कंहिं हिकिड़े वॾेरे मोहताक तां ड्राफ्ट थियल को पेपर आहे? जॾहिं उहो पॉलिटिकल प्रोसेस ईंदो त उन में जेके अख़्तियारात मिलियल आहिनि, एडमिनिस्ट्रेटिव फाइनेंशियल रेस्पॉन्सिबिलिटीज़ उन्हनि जो तयन कयल आहे, बाक़ाइदा उन में तव्हांजा चैप्टर्स मौजूदु आहिनि जेके डिफाइन कनि था त उनखे कहिड़ा कहिड़ा फाइनेंशियल अख़्तियार आहिनि कहिड़नि शयुनि में। हिनखे तव्हां कंक्लूड किथे कंदव सर? कंक्लूड किथे कंदव? मूं 30 सेकंड कंक्लूड आऊं ईअं कंदुसि त जेके म्यूनिसिपालिटी जा अख़्तियार आहिनि, जेके उन जा सब्जेक्ट्स आहिनि, उहे उन्हनि खे मिलियल आहिनि, हुजणु खपनि। उन में जेकॾहिं किथे का उनखे नज़र अचे थी त उनजी वज़ाहत कनि। हीअ था चवनि त सिंध हुकूमत हिकिड़ी पोस्ट ऑफिस हुजे, सिंध हुकूमत जो ऐं लोकल गवर्नमेंट जो विच में तालुक़ु जेको हुजे, सिंध गवर्नमेंट पोस्ट ऑफिस हुजे, बाक़ी जा सभु अख़्तियारात हिननि वटि हुजनि, ऐं हिननि वटि बि मुराद इहा आहे त उहे सभु जा सभु हिननि जी हिकिड़ी जमायत वटि हुजनि, हिकिड़े फ़र्द वटि हुजनि। त आउं सम्झां थो जेके सब्जेक्ट्स म्यूनिसिपल ऐं लोकल गवर्नमेंट जे हिसे में अचनि था उहे बिल्कुलु हिन में आहिनि, उहे ई उन्हनि खे उन जा अख़्तियारात मिलियल आहिनि, ऐं सिंध हुकूमत उन ते जेका चेक रखण जे लाइ उनखे इहो अख़्तियार आहे। छाकाणि त जेका बि गवर्नमेंट को एक्ट ठाहींदी आहे, उहो भले फेडरल गवर्नमेंट हुजे या प्रोविंशियल हुजे, त उन खां पोइ जेको हेठियों इदारो हूंदो उन ते यकीनन चेक रखण जे लाइ वरी इदारो हूंदो, ऐं उहो ई हिन में बि जेको आहे सो हिकिड़ियूं शयूं ठहियल आहिनि त कंहिं कंहिं हंध ते उन्हनि जी जेका अथॉरिटी जेकॾहिं आहे त उनखे वरी
बेक करण जे लाइ उनखे पुठियां जेको आहे नज़रसानी करण लाइ सिंध हुकूमत जेको आहे उनखे नज़रसानी करे सघे थी। उहे सभु शयूं आउं सम्झां थो सुवाल हिननि एक्ट जे अंदरि मौजूदु जेके अख़्तियारात आहिनि उन्हनि जो न आहे, सुवाल हुननि जी सोच ऐं नियत जो सोच ऐं नियत जो आहे। हा, त असीं हिते जा मालिक आहियूं, ही असां धरती फतेह करे आया आहियूं ऐं उन फातिह खे ॿियो केरु उन्हनि जा अख़्तियार न ॿुधाए त उन जा अख़्तियार कहिड़ा हुजणु खपनि। जी वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, मुश्ताक मीरानी साहब ऐं शोआब उस्तो साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे, पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे इजाज़त, सदाईं गॾु।